वेलकम, भली करे आया। अॼु सूफ़ी लाकूफ़ी में असां फ़िक्र ऐं फ़िलसफ़े खे सम्झंदासीं। सूफ़ी कीअं ठहे थो, सूफ़ी कीअं सोचे थो। हाणे ही फ़िक्र ऐं फ़िलसफ़ो बुनियादी तरह इंसान आहे। हर नओं ॼावल ॿार कुदरत खां इहो पैगाम खणी थो अचे त अलाह अञा इंसान मां मायूस न थियो आहे। तव्हां ॾिसो त हिकिड़ो ॿारु उहो इंसान आहे, माण्हू आहे, पर असां खां इहो बुनियादी सबक़ु अलाए कीअं विसरी वञे थो। असां पोइ उनखे मुख़्तलिफ़ गिलाफ़नि में वेड़े वेड़े ऐं अलाए छा करे छॾियूं था। ऐं अॼु जेका सॼी दुनिया में रतो छाण आहे, एक्सट्रीमिज़म आहे, फंडामेंटलिज़म आहे, छा बि चओ, सभिनी दीन धर्मनि में एक्सट्रीमिज़म तमामु ओज ते आहे। छा लाइ त उहो बुनियादी पहिरियों सबक़ु विसरी थो वञे। पहिरियों सबक़ु माने ये पहला सबक है किताब हुदा का कि मखलूक सारी है कुंबा खुदा का। हुजूर जन बि चयो अल ख़ल्क़ अयालुल्लाह रहमतुल आलमीन रब्बिल आलमीन खे केरु थो ॾिसे। बाबा रब्बिल आलमीन चओ था, रहमतुल आलमीन, आलम खे त क़बूल कयो न सही। त अॼु असां इन फ़िक्र फ़िलसफ़े खे सम्झण जी कोशिशि कंदासीं। मां वटि हिकिड़ी तमामु मानायती शख़्सियत आहे जेका उनखे सुठे नमूने में सम्झाईंदी। मां जंहिंजो शागिर्दु आहियां, ईअं चई सघां थो। त हाणे इन फ़िक्र फ़िलसफ़े खे हलण खां मां कुझु लिटरेरी कोटेस बि आंदा आहिनि तव्हांजे लाइ, ख़ासि करे जेके अदब जा शागिर्द आहिनि। शेक्सपियर, विलियम शेक्सपियर जो शार्लॉक कैरेक्टर, उहो ॻाल्हाए थो इंसानी भाईचारे ऐं हिक जहिड़ाई लाइ। चए थो, हैथ नॉट ड्यू आइज़ हैंड्स ऑर्गन डायमेंशंस सेंस अफेक्शन एंड पैशंस इफ यू prick us anybody is talking। याने ज्यूस थो ॻाल्हाए, हिंदू थो ॻाल्हाए, मुस्लमान थो ॻाल्हाए, जिते अक़लियत में आहे उहो थो ॻाल्हाए। छा थो चए? इफ यू prick us do we not bleed? If you tickle us do we not laugh? If you poison us do we not die? If you wrong us shall we not revenge? Does it not apply to each and every human being, man, woman and child? सभई इंसान हिकु जहिड़ा आहिनि। जिस्मानी तरह ॾिसो, उन्हनि जे रगुनि में डुकंदड़ खून रत। एसि ताईं मां अर्ज़ु रखां, मां अखियुनि सां बि ॾिठो आहे, तव्हां पढ़ियो बि हूंदो त सख़्तु नफ़रत कंदड़ उहो माण्हू जॾहिं उनखे रत जी ज़रूरत थी पए, ओ नेगेटिव रत आहे, किथे नथो मिले, उहो उनजे नफ़रत कंदड़ इंसान वटि आहे। उहो हिंदू आहे, उहो ज्यू आहे, उहो मुस्लमान आहे, त उहो उनखां ओ नेगेटिव रत वठंदो न, छो त हुनजी ज़िंदगी ख़तरे में आहे। छो थो वठेसि? न वठेसि न। त साईं मुंहिंजा कुदरत कहिड़ी कसर छॾी आहे। को हिकिड़ो फ़र्क़ु ॿुधायो त बाबा हिंदुनि खे 3 अखियूं थींदियूं आहिनि, यहूदियुनि खे हिकिड़ी अखि थींदी आहे, या कन 3 हूंदा आहिनि। असां खां पहिरियों सबक़ु विसरियो थो वञे त असां पैदाइशी इंसान आहियूं। हाणे सूफ़ी फ़िक्र इतां शुरू थिए थो। मज़हबी लिहाज़ खां ओल्ड टेस्टामेंट, न्यू टेस्टामेंट। हाणे ॿुधो, ये आर गॉड्स, क्राइस्ट जा लफ़्ज़ आहिनि, हज़रत मसीह जा। ये आर गॉड्स एंड सबात वाज मेड फॉर मैन, ऑल मैन एंड ऑल मैन वर नॉट मेड फॉर सबात। इनखे सवली सिंधी कयां त मज़हब इंसाननि लाइ आहे, ही मुक़दस शयूं इंसाननि लाइ आहे, इंसान इन्हनि जे लाइ न आहे। ओल्ड टेस्टामेंट, मैन इज़ द मेजर ऑफ ऑल थिंग्स रिफर्स टू कॉमन मैन। हर इंसान जी, त हर इंसान इन जे दायरे में अचे थो। त इनखे तव्हां प्लूरलिज़म चओ, इनखे तव्हां सेक्युलरिज़म चओ। सेक्युलरिज़म खे तमामु बुरे नमूने में पेश कयो वियो आहे, लादीनियत न, पर सभिनी दीननि लाइ एतिराम खे चइबो आहे सेक्युलरिज़म। त असां कंहिं बि मज़हब लाइ, दीन धर्म लाइ, कंहिं फ़िके फ़िरके लाइ
अंदर में रैंक नथा रखूं, ॿियाई नथा रखूं, असांखे त सभ में हिकु नज़र थो अचे। हीउ जेको तसवुरु आहे इहो सूफ़ी आहे, जेको कुल ख़ैर आहे, सुलह कुल आहे, ख़ल्क़े ख़ुदा लाइ हिकु जहिड़ा जज़्बा रखे थो, हिकु जहिड़ियूं फीलिंग्स रखे थो। हाणे तारीख़ जो हिकिड़ो वाक़ियो थो ॿुधायां। नेपोलियन बोनापार्ट सेंट हेलेना में उहो मरे थो, शिकस्त थो खाए। हुन जी घरवारी हुनखे पंहिंजे पुट जो फोटू थो मोकिले, फोटू मोकिले थी। केतिरो पुटु आहे? हिकिड़े साल जो पुटु आहे हुनजो। मारिया लुइज़ा हुनजो नालो आहे, नेपोलियन जी ज़ाल जो। उहा हुनखे पंहिंजे हिकिड़े साल जे पुट जो फोटू मोकिले थी। हाणे जॾहिं नेपोलियन उहो फोटू ॾिसे थो, टेक हिम अवे, ही शुड नॉट सी द बैटल फील्ड एट दिस टेंडर एज। हिन खे वठी वञ, मोटाए वञ। हेतिरी नंढड़ी मासूम उमिरि में ही जेका सही खून रेज़ी, ही क़त्ल गारत न ॾिसे। फोटू अथसि हथ में, पंहिंजे लाइ एतिरो अज़ाब महसूसु करे थो न, पुट हीअ बैटल फील्ड जी हीअ रतो शान न ॾिसे। ऐं सोल्जर्स खे छा चवंदो? फोडर ऑफ द गन्स। उहो नेपोलियन आहे। इंसानी जज़्बा असां वटि न आहिनि, असां इंसान न आहियूं। त हीअ आहे पुठियां फ़िक्र ऐं फ़िल्सफ़ो, त माण्हूअ खे माण्हू सम्झणु घुरिजे। ऐं इहो सभिनी सहीफ़नि में आहे, जीअं मूं अर्ज़ु कयो त रब्बुल आलमीन, रहमतुल लिल आलमीन, सॼी जहानुनि लाइ रहमत करे मोकिलिया विया। असां केतिरा रहम रखूं था? साईं मां हिकिड़ो अर्ज़ु कयां, जेसि ताईं उहे ख़ूबियूं पाण में नथा आणियूं, तेसि ताईं रब्बुल आलमीन जे क़रीब न वञी सघंदासीं। हू वॾे में वॾो सखी आहे, दाता आहे, हू माफ़ कंदड़ आहे, बख़्शींदड़ आहे। चए थो त बख़्शो, ज़मीन वारनि खे बख़्शो त मां तव्हांखे बख़्शां, हिननि ते रहम कयो त मां तव्हांखे रहम कयां तव्हांजे मथां। ऐं असां केतिरा ज़ालिम आहियूं। त हीअ जेका वाट आहे, इहा सूफ़ीअ जी वाट आहे। चओ त मां सूफ़ीअ जी गवाही ॾियां। हू चवनी तूं मचो वातऊं वराए, अॻु अॻराई जो करे खता सो खाए, पांध में पाए वियो कीने वारो की न की। त हाणे असां ही फ़िल्सफ़ो ऐं फ़िक्र पंहिंजे धरती सिंध ते ॾिसंदासीं, जेका अयामनि खां ख़ैर रही आहे, सुलह रही आहे, ऐं सभिनी जो ख़ैर घुरंदी रही आहे। ऐं सुलह कुल हुजण जे करे मुंहं जे दड़े मां के बि मौतमार हथियार न मिलिया आहिनि, को वॾो किलो का शाही भित न मिली आहे। उते मिलिया आहिनि त म्यूज़िक जूं शयूं मिलियूं आहिनि, ॿारनि जा खेॾोणा मिलिया आहिनि, ऐं मिलिया आहिनि त हौज़ मिलिया आहिनि। अजीब ॻाल्हि, जेके तुंहिंजा किंग्स आहिनि उन्हनि जा घर सादा आहिनि, जेके अवाम आहे उन जा घर वॾा मज़बूत ऐं वेकरा आहिनि। हिन खे इंसानियत चइबो आहे। त हीअ फ़िक्र फ़िल्सफ़ो खणी सिंध अहंसा खे अॻिते वधायो, सभ जे ख़ैर खे अॻिते वधायो। त मां जंहिं शख़्सियत जी ॻाल्हि कई मुंड में, उहो तव्हां सभिनी जो ॼातल सुञातल पाण वॾा राइटर्स आहिनि। हींअर त 4-5 किताब लिखी चुका आहिनि, अञा कुझु किताब असांखे ॾींदा। असांजी हीअ निमाणी वेनती क़बूल कई हूं त साईं रोचीराम, साईं वरी महिरबानी तव्हां कई आया, ॾाढी ख़ुशी थी। साईं असां तव्हां खां सिखंदासीं सिंध जो तसौफ़। याने मां हिकिड़ो अर्ज़ु कयां त जॾहिं कार्ल मार्क्स ई न ॼाओ, सिंध जे सूफ़ीअ शाह इनायत शहीद असांखे छा सेखारियो, कीअं सेखारियो, इहो असां तव्हां खां ॿुधंदासीं त इंसानियत जो दर्स कीअं थो मिले। सूफ़ी शाह इनायत जी ॻाल्हि करण खां अॻु तव्हांखे ॿुधायां अॼु जा दुनिया जी हालत आहे। वाह, सारी दुनिया जा माण्हू, सभिनी मुल्कनि जा माण्हू दहशतगर्दी में वठी विया आहिनि, ऐं हर कंहिं मुल्क में दहशतगर्दी ज़ोर आहे। वाह, हिकिड़ो इलाइक़ो सिंधी आहे दुनिया भर में, वाह, जंहिं इलाइक़े में दहशतगर्दी उन्हनि जो धर्म ऐं उन्हनि जो फ़लसफ़ो, उन्हनि जो कल्चर, उन जी तारीख़ न आहे। सिंधी असीं ख़ुशि नसीब आहियूं उन इलाइक़े में आहियूं, जंहिं इलाइक़े में हिन वक़्तु जॾहिं दुनिया तपी रही आहे, दहशतगर्दी में, मारामारी में, ॿिए जा हक़ खणी वञण में, लॾे वञण, माण्हू पंहिंजे मुल्क घर छॾे था वञनि, उते बम चलाइनि था। सीरिया में मिसाल ॾेई सघे थो, उन इलाइक़े दौर में बि हींअर सिंध सॼी ॻाल्हि खां बची रही आहे। ऐं सिंध में न उहा दहशतगर्दी आहे, न उहा नफ़रत आहे, उहो ई सिंध जो प्यारु आहे, उहो बरक़रार आहे। पंहिंजी तारीख़ खे बरक़रार कई आहे। ऐं असां गंदा न थिया आहियूं,
ख़राबु न थिया आहियूं, असांजो ज़हन ख़राबु न थियो आहे, तमामु ख़ूबसूरत। असां अॻिते ख़राबी पासे न विया आहियूं, असां पंहिंजी सफ़ाई सुठराई क़ाइमु रखी आहे। ऐं इहो उमेद करे सघिजे थी असां हिनखे बरक़रार रखंदासीं, इहा असांजी अज़मत आहे। अहिड़े हिन चैलेंज जो असां मुक़ाबिलो करे विया आहियूं, हिन चैलेंज जो असरु असां ते न थियो आहे। वाह। हिन चैलेंज जे करे असांजा माण्हू दहशतगर्द न थिया आहिनि, हिन जे करे असांजे मुल्क में सिंध में दहशतगर्दी न आहे, सिंध में दहशतगर्दी निपजे कोन थी, सिंध में दहशतगर्दी उभरे कोन थी। इहो सॼो असांजो इन ॻाल्हि इहो सबूत आहे त असां अयामनि खां वठी सुलह वारा आहियूं, सबूत आहे, पर असां हुन लाइ सचा रहिया आहियूं ऐं असां ते इन ॻाल्हि जो असरु न थियो आहे। असीं उहे माण्हू आहियूं जंहिंखे एॾी ख़राबी दुनिया में थिए थी, असांजी पसकिरदाई पाड़ेसर आहे, गंद आहे, पर असां वटि उहा ख़राबी न थी आहे, मूंखे पुराणी ख़ुशबू आहे ऐं मोहबत जी, प्यार जी ऐं सुलह जी ऐं इंसान जे बका जी, इंसान जी वजूद जी, इंसान जी अज़मत जी असां वटि सबक़ु आहे। असांजो कल्चर ॿुधाए थो, पर असां हीउ दौरु उन अमल खे छॾण जो आहे। असर एतिरा आहिनि जो कर असीं दहशतगर्द थी वञूं, धारियल थी वञूं, चोर थी वञूं, खूनी थी वञूं, पर असां न थी सघिया आहियूं। इहो असांजे कल्चर असांखे अंधो आहे, हुन ॻाल्हि ते पता आहियूं। हाणे जेका ॻाल्हि साईं जो वक़्तु आहे, साईं पुराणी ॻाल्हि यादि ॾियाराए छॾी, जॾहिं असां जूं दुआऊं हिंदू मुस्लमान जो ख़ैरु, अढाई घरनि जो ख़ैरु, इहा सिंध आहे अॼु बि ख़ैरु घुरे थी। साईं जो वक़्तु आहे, थोरी देरि इंतज़ारु कयो, वरी मिलूं था। वेलकम बैक। साईं तां वापसी। साईं खां आयामनि जी तसौफ़ जी तारीख़ ॿुधी रहिया हुआसीं। साईं हा कुल ख़ैर जी ॻाल्हि कयो पिया तव्हां। हा आम तरह शाह इनायत जो फ़लसफ़ो ॾिनो, सो फ़लसफ़ो उन दौर में ॾिनो जीअं यूरोप में अञा जदीद ख़्यालु कोन आया, साइंटिफिक ख़्यालु न आया, अकुल ऐं मंतक सिंध में न आयो, हुन अञा इन ॻाल्हि ते कोन पहुता। उन वक़्तु असांजे सूफ़ी अहिड़ी फ़लसफ़ो ॾिनो जो सॼी तारीख़ खे सम्झाए थो त ज़मीन, हवा, पाणी केतिरियूं कुदरती शयूं आहिनि जे इंसान खे नेमतूं थी मिलियल आहिनि ऐं उहे सभई नेमतूं आहिनि। तंहिंमें हिकिड़ी नेमत ज़मीन बि आहे, पोइ हवा बि आहे, पाणी बि आहे। जीअं हवा पाणी कंहिंजी मालिकियत न आहे, अलाह साईं हुनजो मालिक आहे, कुदरत हुनजी मालिक आहे ऐं सॼी इंसान ज़ात हुनजी मालिक आहे। तीअं सॼी ज़मीन जा सभु माण्हू मालिक आहिनि ऐं फल में पोखे केरु, फ़सुलु केरु खाईंदो, उहो खाईंदो जो पोखींदो। इहो फ़लसफ़ो यूरोप चङी सारी गोड़ खां पोइ, कई महिनत खां पोइ, सालनि खां पोइ वञी असां कयो आहे। उहो असांखे शाह करीम बुल्की 300 साल लॻी इहा ॻाल्हि इनायत असांखे इहो 300 साल अॻे इहो ॿुधायो हो त ज़मीन उन जी आहे जेको पोखे थो, फसल उहो पोखे थो। ज़मीन जो मालिक केरु कोन्हे, ज़मीन जो मालिक न थींदो आहे, हवा जो मालिक न थींदो आहे, पाणी जो मालिक न थींदो आहे। या जेकॾहिं को माण्हू चवे थो आउं वॾेरो आहियां, हवा साह खणो था त मां मूंखे अव्हांजी कमाई जो हिसो ॾियो, त उहो किथे किथे बेवाजी थी ग़लति ॾिसण थो अचे। साॻी ग़लती ज़मीन जे बारे में बि आहे त जेको पोखे सो ज़मीन मां खाए, ॿियो को बि ज़मीन जो मालिक न आहे। ज़मीन जो मालिक ख़ुदा आहे। या हिन ज़माने में जॾहिं नई साइंस, फिलॉसफी ऐं हुकूमत जो हुन में साइंस आई आहे, तंहिं ज़माने चयो आहे त ज़मीन जो मालिक सरकार आहे। बॉम्बे लैंड रेवेन्यू एक्ट जो अॻे सिंध सां लागू हो, उन में लिखियलु आहे त सॼी ज़मीन, हवाऊं, पोइ नदियूं, पहाड़ ऐं ढंढूं, इन्हनि सभिनी जो मालिक सरकार आहे। जेकॾहिं को पाण कंहिं ज़मीन जो मालिक असुल खां आहे, कंहिं घर जो, जाइ जो त आहे, बाक़ी सॼी ज़मीन, सॼी मखलूक, सॼी काइनात जो माण्हू इंसान मालिक आहे ऐं उनजो सरकार मालिक आहे। सरकार अचे थी हुन जाइ ते, छा ख़ुदा ॾिसण में कोन थो अचे। सरकार इंसान जी महरफ़त, कुदरत जा कानून हलनि था, उनजे लाइ सरकार हले थी। या माण्हुनि जी सरकार ठहियल थी हुजे, माण्हू सभु कलेक्टिवली गॾी मिड़ी हुन जा मालिक आहिनि। त इहो असांखे फ़लसफ़ो असांजे मुल्क जे, असांजे ई सूफ़ी खां मिलियो ऐं उहो यूरोप पोइ ईअं कयो। हाणे ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु असां वटि कहिड़ो नुक़्सु आहे जो यूरोप खां असीं पोइ ते पिया आहियूं। यूरोप जो असांजो मास्टर आहे, यूरोप वटि यूनिवर्सिटियूं आहिनि वॾियूं,
असां फ़ख़ुरु कयूं था उन पढ़ण जी ॻाल्हि कयूं था, पर जेके नुक़्ता बुनियादी नुक़्ता आहिनि से असांजे कल्चर में मौजूदु आहिनि, उन्हनि मां ई असांखे प्रेरणा मिली सघे थी, ख़्यालु मिली सघे थो, सम्झ मिली सघे थी, हिदायत मिली सघे थी। तंहिं करे असांखे हिन वक़्तु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त यूरोप वारनि जेके फ़लसफ़ा कढिया आहिनि उहे उनजो बुनियादु असांजो फ़लसफ़ो आहे ऐं असांखे सॼी दुनिया सां सॼी संसार सां सॼी दुनिया सां मिली उन ॻाल्हि खे सम्झणो आहे ऐं अॻिते वधाइणो आहे। जेकॾहिं इहा ॻाल्हि असांखे सम्झ में अचे, शाइनात जी ॻाल्हि असांखे सम्झ में अचे त मॉडर्न साइंस जी सोच बि असांखे सम्झ में ईंदी। इंग्लैंड में यूरोप में रिफॉर्मेशन आयो, ईसाइनि वटि जीअं रोमन कैथोलिक हो त उहो हिकिड़े पोप जी बादशाही हुई जंहिं चयो त आउं हज़रत ईसा जो वारिस आहियां, आउं ई हलाए नुमाइंदो आहियां ऐं हाणे अलाह जे तरफ़ां धर्म आउं नाफ़िज़ कंदुसि। ऐं इंसान जी सोच बंदि थी वई, सोचनि अॻिते बंदि थी वियो। उन वक़्त में जर्मनी में हिकिड़ो बाबो थियो, पादरी थियो, मार्टिन ल्यूथर थियो, तंहिं एतिराज़ु कयो, पने ते लिखी वियो एतिराज़ु काफ़ी 50 लिखी वियो, लिखी चर्च जे ॿाहिरां पादरी हयईं, चंबड़ायो त माण्हू जी को बि माण्हू चए थो त हज़रत ईसा जो वारिस आहियां, उहो ग़लति आहे। उहो हज़रत ईसा जो वारिस न आहे, हज़रत ईसा जा वारिस सभु मख़लूक़ सही इंसान ज़ात, क्रिस्तान बि न पर सही इंसान जेके ई नबी थी गुज़रिया आहिनि या अवतार थी गुज़रिया आहिनि या आलम उहे सॼी इंसान ज़ात लाइ सॼी इंसान उन्हनि जो आहे। हर माण्हू जो हर नबी आहे, हर माण्हू जो सभई नबी हर माण्हू जा आहिनि, सभई जेका हिदायत दुनिया खे तारीख़ में असांखे सभिनी इंसान लाइ मिली आहे। तंहिंमें कंहिंजो फ़र्क़ु न आहे हीअ आहे या हूअ उन तंहिंखां पोइ दौर जो ॿियो यूरोप में जेको दौरु आयो हिते मज़हब जो दौरु, मज़हब जी माण्हू जे सोचण जा दरवाज़ा बंदि थी विया। उहे मार्टिन ल्यूथर जे मज़हब सां जेको एतिराज़ु कयो, जेका उन अॻिते वधियो, उन जेका नई जंग शुरू कई, तंहिं इंसान जहिड़ा पट खोले छॾिया। तंहिंखां पोइ यूरोप में रिनेसेंस आई, अकुल आयो, सम्झ आयो, मंतक आई, साइंस आई, इंसान जूं अखियूं पटियूं, इंसान कननि में आवाज़ ॿुधा ऐं काइनात खे जी तशकीर इंसान शुरू कई, उहा उनखां पोइ शुरू थी। इहो सॼो इल्म जो बुनियादु सिंध जो फ़लसफ़ो आहे, जंहिंमें चयो वियो आहे त सॼी धरती जो मालिक हिकिड़ो माण्हू न आहे, हवा ऐं पाणी वांगुरु धरती बि अलाह जी देन आहे ऐं सभई माण्हू हुन जा वारिस आहिनि। जेको खेड़ींदो सो पोखींदो, उन खेड़ींदो जो पोखींदो सो बुनियादु आहे रिनेसेंस जो, अकुल जो, फ़लसफ़े जो, नई जागृता जो। नवां ख़्याल असांखे अचणु खपनि। हाणे असां उन ॻाल्हि खे थी सघे थो त सिंध में ॻाल्हियूं थियनि थियूं पर उन ते अमल कोन थो थिए, कोन थो थिए। हीअं तव्हां ॿुधो त असां सिंध वारनि जेके अदीब हुआ, माण्हू हुआ, आम माण्हू, असां घटि सम्झ वारा माण्हू हुआ, उन भगत कंवरराम जो मल्हायो हुयोसीं, यादगिरी ॾींहुं मल्हायोसीं। उन महिल केतिरियूं ॻाल्हियूं असांजे अॻियां आयूं त भगत कंवर जी आवाज़ में, उन राग में, उन साज़ में को अहिड़ी जादू हो, अहिड़ी ईअं लॻंदो त हू को रूहानी कुवत आहे जंहिं असां लाइ को पैगाम खणी आई आहे। उन साज़ ऐं आवाज़ थियो उहो एॾो ऊचो हो, छाकाणि जेकॾहिं साज़ ऐं आवाज़ जी म्यूज़िक जी जेकॾहिं तारीख़ पढ़ंदासीं त म्यूज़िक शुरू थिए थी। हिकिड़ो आहे सिंध यूनिवर्सिटी जी लाइब्रेरी में हिकिड़ो लाइब्रेरियन हूंदो, सो उन ॻाल्हि जो आलिम हो त हीअ जेके आहे आवाज़ किथां आया, हीअ असांजी ॿोली किथां आई। जानवर सभई को हिकिड़ो आवाज़ु कढी सघनि था पर उनमें नज़्म न आहे, उनमें फ़र्क़ु न आहे। धागा चुंडे को कपिड़ो ठाहे छॾिजे त ईअं असां मां को मतिलबु निकिरी वञे, सो ॻाल्हि कोन थी थिए। उहा ॻाल्हि इंसान थो उहा ॻाल्हि करे सघे। माण्हू खे इहा ॻाल्हि मिली आहे, उहा किथां मिली आहे? माण्हू हाणे कंहिं सिंध में के अखर आहिनि जे सिंध में सिंधी ॿोली में आहिनि पर अंग्रेज़ी में न आहिनि, फ्रांस जी ॿोली में द न आहे, अरबी ॿोली में गाफ न आहे। ईअं केतिरा ई अखर आहिनि जे मुख़्तलिफ़ हंधनि ते आहिनि। उहे उन्हनि मुल्क जी जेको चौधारी जेको काइनात हुई, नेचर हुई, उन मां जे आवाज़ साज़ आया, आवाज़ आया, जानवरनि जा आवाज़ आया, शींहनि जा आया, पखियुनि जा आया, वणनि जा आया, पननि जा आया। उन्हनि आवाज़नि ते उन्हनि माण्हुनि मतिलबु ॻाल्हि करे उन सम्झियो। हाणे इहे ई सभु ॻाल्हियूं सूफ़ीज़म आहे जो चए थो त काइनात खे परसणो आहे त इन काइनात जे ज़रे ज़रे में परमात्मा ॾिसणो आहे। इहो जेको सूफ़ीज़म जो नुक़्तो आहे उहो इहो आहे त हर कंहिं में साज़ आहे, हर कंहिं में ख़ुदा वेठो आहे। भॻवानु हर कंहिं जीव में, हर कंहिं मूवमेंट में, काइनात हर ज़रे ज़रे में
भॻवानु मौजूदु आहे। उहा जेका कुवत मौजूदु आहे जा असांखे अॼु हींअर आहे असां वटि मोबाइल आहे, उहो त हींअर 2 अखर ॻाल्हायां थो त हितां 10,000 माइल खां वधीक माइल ते न्यूयॉर्क वारा माण्हू हूंदा, मुंहिंजो फोटो ॾिसंदा, आवाज़ु ॾींदा। इहे जेके कुदरत में साज़ आहिनि, इहे जेके ॻाल्हियूं आहिनि, इहे ॻोल्हण लाइ फ़लसफ़े जी बुनियादु मुंहिंजो लॻे थो त असांजी सूफ़ीज़म आहे, या असांखे अॻिते वठी वञी सघे थी। असां जेकॾहिं साइंस खे ख़बर ॾिनी आहे त सूफ़ीज़म असांखे साइंस ॾेई सघे थी। जेके असीं साइंस नथा पढ़ूं त सूफ़ीज़म असां लाइ का माना कोन रखंदो। तॾहिं माना रखंदो जॾहिं साइंस जदीद ख़्यालु अॻिते वधिबो, काइनात जी तस्ख़ीर कबी, सोच कबी। पुछऊं उन खां जर्मनी जे आइंस्टाइन खां, जंहिं एटम जो नुस्ख़ो ॾिनो हो, त तो साइंस जे कुझ ते कीअं पहुतई। वॾे में वॾो हिन दौर जो साइंटिस्ट हींअर गुज़ारियो आहे, वॾे हिन दौर जो जर्मनी जो साइंसदान हो। उहो साइंसदान खे यहूदी हो, हुनजी जर्मनी में तकलीफ़ न हो, तॾहिं हू लॾे इंग्लैंड मां थींदो अमेरिका जो। उहो यूनिवर्सिटी अमेरिका में हिकिड़ी आहे जंहिंमें वञी वेठो। उनखां पुछऊं त तुंहिंजो कहिड़ो नुक़्तो अवाइली हो जंहिं ते तुंहिंजी साइंस बीठी। हुन चयो त आउं ईअं सोचींदो आहियां त जेको मसइलो हुनखे जदवलूं ठाहियूं आहिनि, इक्वेशन्स ठाहियूं आहिनि, उहो इक्वेशन्स में उनजी सॼी साइंस समायल आहे। हुन चयो त उहो मूंखे जॾहिं ख़ुदा ॿुधाए चाहे हीउ कमु कीअं करियां, बरसाति कीअं वसायां, मूंखां पोइ आउं कीअं सोचां त हाणे कहिड़ी मदद करियां ख़ुदा खे, तॾहिं मूंखे सम्झ में ईंदी आहे त बरसाति छो थी पवे। आउं जेकॾहिं बरसाति वसायां त किथे वसायां, कीअं वसायां, कहिड़ी महिल वसायां, कीअं वसायां। त इंसानु जेकॾहिं ईअं सोचणु शुरू करे त हीअ जेके काइनात ठही आहे सा कीअं ठही आहे, हीअ जोड़ कीअं ठहियो आहे, हीअ वाधू कीअं थियो आहे, हीअ काटू कीअं थियो आहे, हीअ मिलिया कीअं आहिनि, इहो सॼी ॻाल्हि इंसानु सम्झे थो, सम्झी सघे थो। इहा साइंस आहे। जा असांखे सूफ़ीज़म चए थो त हर काइनात जे ज़रे ज़रे में महबूब असो, ज़रे ज़रे में उहो जेकॾहिं पसंदि हो त इहा ई त साइंस आहे। हर का ॻाल्हि सम्झ अकुल सां सम्झणी आहे, उनमें जिदत कहिड़ी आहे, उनमें सम्झ कहिड़ी आहे, उनमें कुवत केतिरी आहे। हाणे इन ते तव्हांखे कुझु सूफ़ीज़म जा बैत ॿुधायूं। हिकु कसर दर लख कोड़े कन सिगिड़खियूं, जेॾांहुं कयां परख तेॾांहुं साहिब साम्हूं, ख़ालिक ख़ल्क मंझि सामी। असां जूं 3 मूर्तियूं आहिनि, शाह, सचल, सामी। टिनी जो ज़िक्र कंदासीं त जीअं हिन सूफ़ी ठाठ खे, हिन फ़िक्र खे सम्झी सघूं। ख़ालिक मंझि ख़ल्क, ख़ल्क सभु ख़ालिक में। साॻी ॻाल्हि बाबा फ़रीद गन शकर कई आहे। फ़रीदा ख़ालिक वसे ख़ल्क में, ख़ल्क वसे रब मां, मंदा किसनो आखिए जो तुझ बिन दूजा न आहे, तोखां सवा ॿियो को नज़र अचे ई कोन थो। आहीं ख़ुदि ख़ुदा पर ॿियाई तोखे ॿियो कयो। सर्ग ऐं नर्ग याने जन्नत ऐं दोज़ख, सुर्ग ऐं नर्ग आशिक ॼाणनि की न की। याने हिकिड़ो अट्रैक्शन, हिकिड़ी लालच में पवणु ऐं ॿियो हुनजे भउ खां डिॼी अलाह जी इबादत करणु। सूफ़ी हिनखे चइबो आहे जेके हिन खां इनकार कनि। राबिया बसरा असांजो सबूत आहे हिन तसौफ़ जो त जन्नत ऐं दोज़ख जे लालच ऐं ख़ौफ़ में जेको इबादत थो करे उहो आबिद न आहे। हाणे मूंखे लंवारी वारे साईं जो बैत यादि थो अचे, आशिक़ ऐं उशाक, आरिफ़ जेके मार्फत चाहींदा आहिनि, आरिफ़ ऐं उशाक पसण घुरनि पिरिन जो, जन्नत जा मुश्ताक अञा ओरां थिया। त स्वर्ग ऐं नर्क आशिक ॼाणनि की न की। लतीफ़ साईं, न का दिलि दोज़ख ॾे न को बिश्त घुरनि, न का दिलि दोज़ख ॾे न को बिश्क घुरनि, न की कम कुफ़ार सी न का मुस्लमानी मन, उभा ईअं चवनि प्रीं कजो पंहिंजो। त ही उहा नज़र आहे। साॻी ॻाल्हि ॿुधो वरी सामी कीअं थो ॾिसे, मोमिन मुस्लमान कोड़िन में को हिकिड़ो, जो वासिल थिए वहदत में। वासिल असली जेको फ़िलसफ़ो इबादत आहे उहो वसिल आहे, जो वासिल थिए वहदत में कढी ग़ैर गुमान। सामी सभु दीदार अथी अजीबनि जो, जेका तव्हां ॻाल्हि कई सभिनी में। ॾिसे ॿुधे पाण थो ॿोले ॿोलणहार, निराकार आकार धारे आयो जग में। ही जिस्म वठी जग में पाण ई आयो आहे। त हाणे वरी
वक़फ़े जो वक़्तु आहे, थोड़ी देरि इंतज़ारु कयो, वरी मिलूं था। वेलकम बैक। साई तां वापसी थी। हाणे फ़िल्सफ़े ऐं फ़िक्र ॼाणण खां पोइ हींअर असां इहो ॾिसंदासीं त तसौफ़ खे छंडे छाणे साफ़ कजे ऐं उन फ़िक्र सां हलिजे जीअं इंसानी तरक़ी, इंसानी भलाई थी सघे। तसौफ़ ते खोड़ ग़लतफ़हमियूं आहिनि, तसौफ़ वारनि खे खोड़ ख़तरा आहिनि, उहे असां कीअं उन खां पाण बचायूं, साईं खां इहो ॿुधंदासीं। साईं, हा, तसौफ़ में कहिड़ा ख़तरा थी सघनि था? ख़तरा इहा आहे त तसौफ़ जो जेको मुर्शिद हुजे थो सो डिक्टेट करे थो, को ॻाल्हि ॿुधाए थो, को अक़ीदे जी ॻाल्हि करे थो, हुनखे अक़ीदो रखिणो आहे। जेकॾहिं बिना सम्झ जे सूफ़ी मुर्शिद जे अक़ीदे ते हलियो ऐं ॻाल्हि खे न सम्झियो ऐं रुॻो कूड़ी हुन सां मोहबत रखे थो ऐं चवे थो त ऐं तव्हां साईं ऐं तव्हांजो ग़ुलाम आहियां, ऐं मुंहिंजो गुरू आहियो, पर जेकॾहिं हुनजी खे ॻाल्हि सम्झ में न आई ऐं जेकॾहिं हुन मथाछरीअ जेकॾहिं हाउ कई त उहो सूफ़ीज़म इहो ख़तरो आहे त जेकॾहिं मथाछरी ॻाल्हि में अचे थो ऐं हुनखे शागिर्द खे, सूफ़ी खे पंहिंजे गुरू या उस्ताद खां जेको सबक़ु मिले थो, जो ॻाल्हि मिले थो, तंहिं ते हुनखे सोचे ऐं सही नमूने में हलणो आहे, न हलणो आहे। तमामु सुठो साईं, तमामु हिते कूड़ा नकली पीर जेके आहिनि, इहो तमामु सुठी ॻाल्हि कई त माण्हू पंहिंजूं अखियूं खोले ॾिसे, अंधश्रद्धा में पाण खे माराए न। हा, त इहे स्कूल्स ठहिया पिया आहिनि। हा, वाह साईं, वाह। जीअं आहे त सुवालु छा आहे त असांखे सूफ़ीज़म डेमोक्रेसी ॾिनी आहे। डेमोक्रेसी ॾिनी माना हर कंहिं माण्हू खे पंहिंजे मुख़्तलिफ़ राय रखण जो हक़ु आहे। हर कंहिं माण्हू ते राय मसलत करे ऐं हुनखे ज़ोरी मञाए ऐं कंध ते नओं ॾियई ऐं ज़ोरी ॻाल्हि मञाइण, इहा ॻाल्हि सूफ़ीज़म में न आहे। फ्रीडम ऑफ थिंकिंग। जेकॾहिं सूफ़ी ईअं सम्झे थो त मूंखे जेको सूफ़ीज़म आहे साईं ते मूंखे हलणो ई आहे, बिना सम्झ जे, बिना ॻाल्हि जे, बिना सोचण जे, बिना हुनजो नफ़ा नुक़सान ॾिसण जे, तंहिंजे करे सूफ़ी लाइ इहो ज़रूरी आहे सम्झण जो त हुनखे इजाज़त आहे त सोचे ऐं एतिराज़ करे, सुवाल पुछे, ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि करे। तमामु ज़रूरी। जेकॾहिं इहा ॻाल्हि न कंदो त पोइ सूफ़ी साईं दग ते न हली सघंदो, भटकी वेंदो। तंहिं करे भटकण लाइ ज़रूरी आहे त सूफ़ी खे इजाज़त आहे त इख़्तिलाफ़ रखे ऐं पंहिंजी ॻाल्हि ते पंहिंजो एतिराज़ पेश करे ऐं पोइ हल ॻोल्हण जी कोशिशि करे। उन जे लाइ रस्तो खुले थो। सोच जो रस्तो बंदि न थियणु खपे, सोच जो रस्तो अटकी न बीहिजे त हाणे रस्तो अॻिते लाइ न आहे। अॻिते लाइ रस्तो ॾिसणो आहे त आहे ऐं उहो रस्तो पार करिणो आहे ऐं उन रस्ते खे सोचण में जेके रंडकूं आहिनि तंहिंखां पासो करे त रंडकनि खे दूरि करिणो आहे। तंहिंजे इहा अॻिते हलण जो जेको रस्तो आहे इहो सूफ़ीज़म खे वॾो आहे। ॿी ॻाल्हि आहे त जेकॾहिं सूफ़ीज़म जे नाले ते माण्हू पैसा कठा करे ऐं दौलत कठा करे ऐं दुनिया जे ऐश इशरत ऐं मज़ा वठण में ऐं हवस जो ग़ुलाम थिए थो, उहो जेकॾहिं सूफ़ी ते ख़तरो इहो आहे त उहो हवस जो ग़ुलाम थी सघे थो। उते हवस वॾो हमिलो करे थो, हवस सूफ़ी ते वॾो हमिलो करे थो इंसान ते, जेको वेरी फिलासफ़ी जे ख़िलाफ़ आहे। पाण खे मारणो आहे, पाण खे वधाइणो न आहे, अयाशिन में न आहे अटकणो। हा, वाह। त उहो इहे जेको हुनखे जो हवस जेको हुन ते हमिलो करे थो, उन हवस सां सूफ़ी खे बचाइणो आहे ऐं इहो तमामु ॾुखियो कमु आहे। वाह। जेके दुनिया जा हवस आहिनि, दुनिया जो जेके लालच आहे, इन खां त इनकलाब आहे। तसौफ़ एक्चुअली इन खां इनकलाब आहे, मेण खां इनकलाब आहे, विरहाइण खे तसौफ़ चइबो आहे। हा, तंहिंमहिल माण्हू खे सोच जा दरवाज़ा सूफ़ी जा बंदि थियनि जो सूफ़ी खे इन ॻाल्हि लाइ ख़बरदार थियणो आहे त सोच जा दरवाज़ा, अमल जा दरवाज़ा, अॻिते वधण जा दरवाज़ा बंदि न थियनि। बंदि न आहिनि। दरवाज़ो खोलण खे ई सूफ़ीज़म चइबो आहे। वाह, बिल्कुलु। फ्री थिंकिंग, फ्री थिंकिंग, फ्री थिंकिंग जेका आहे, राइट टू डेसेंट, सो सूफ़ी जो बुनियाद आहे। उन ते सूफ़ी जो बुनियाद रखियल आहे। उन खां सवाइ सूफ़ी नथो थी सघे। उन खां सवाइ इहे सभु ख़तरा सूफ़ी थियण जे लाइ सूफ़ी खे शुरू में या पोइ हर दौर में उनखे इन ख़तरनि खां
पासो करिणो पवंदो, ख़बरदार रहणो पवंदो, ते हलणो पवंदो। ॿी ॻाल्हि छा थी थिए त सूफ़ीज़म वारा जेकॾहिं माण्हू के इन मज़हब जे ग़लति ऐं अंधविश्वासनि जी तरफ़ इंसान खे नफ़रत करण जे लाइ, इंसान खे क़तल करण जे लाइ, इंसान खे ज़ोरी मज़हब मुड़ण जा ॻाल्हियूं आहिनि, से बि सूफ़ी खे वेढ़े था वञनि त तुंहिंजो जेको मज़हब आहे, तुंहिंजो जेको उस्तादु आहे, तुंहिंजी जेके तोखे जेका हिदायत मिली आहे साई सही आहे, ॿिया सभु ग़लति आहिनि। इहो बि सूफ़ीज़म जो खे ख़तरो आहे, हमिलो आहे त पंहिंजो पाण खे, पंहिंजी अक़ीदे खे सही सम्झी ॿिए जे अक़ीदे खे ग़लति सम्झी त इन जो सूफ़ी ते इहो ख़तरो आहे, उनखां सूफ़ी खे किनारो करिणो आहे, इहो इन ख़तरे खां परे थियणो आहे। त सूफ़ी खे केतिरा ई ख़तरा आहिनि, जमहूरी ख़तरो आहे, सोच फिरी वञनि, अॻिते जा रस्ता खुलनि। ॿी ॻाल्हि आहे त जेकॾहिं माण्हू चए त हीअ दुनिया में हाणे कुझु कोन करिणो आहे, दुनिया खां किनारा कशी करे वेहणो आहे, वञी पहाड़ ते वेहणो आहे, न, हीअ दुनिया बि आहे, अहिड़ी बामाना आहे दुनिया, जेका बि दुनिया पेश थी करे असांजे अचे थी, जेको नेमतूं अचनि थियूं, इहे सभु ख़ूबियूं आहिनि असांखे कुदरत जे तरफ़ां, नेचर जे तरफ़ां असांखे तमामु घणियूं ख़ूबियूं ॻाल्हियूं मिलियूं आहिनि, घणियूं ख़ुशियूं मिलियूं आहिनि। उन ख़ुशियुनि खे आकड़ करे, उन ख़ुशियुनि ते करे ॿियनि ते मसलत करे त आउं ई सचो आहियां, ॿिया सभु कूड़ा आहिनि, इहो सूफ़ी खे ख़तरो आहे। त सूफ़ी खे इन खां परे थियणो आहे त मूंखे इन ॿिए सभु माण्हू असीं बराबरि आहियूं, मूंखे ॿिए कंहिं माण्हू खां वधीक हक़ु न आहे। वाह, तव्हां तारिकुल दुनिया जी ॻाल्हि कई, छॾे वञण जी, बिल्कुलु ग़लति आहे। हियो ॾिजे हबीब खे लिंग गॾजनि लोक, हथनि में हाज थिए दिलि साईं खे ॾे, दुनिया में रहणो आहे, दुनिया जी ख़िदमत करणी आहे। सूफ़ी त वॾो ख़िदमत गुज़ार थिए थो, सॼी ख़ल्क़ में मालिक खे ॾिसे थो, ख़ालिक खे ॾिसे थो, त हुनखे उन खां ख़बरदार रहणो आहे। हीअ दुनिया कूड़ न आहे, हीअ दुनिया सच आहे। सचे तेरे खंड, सचे ब्रह्मंड, सचे तेरे लो, सचे आकार, हीअ गुरु नानक थो चए। त ईअं न आहे त तव्हां भॼी वञो, हिन दुनिया में रही पोरियो करे हक़ जी कमाई करे, हराम न आहे खाइणो, सूफ़ी तरह आहे, ऐं ॿियनि जी मदद करणी आहे। वाह, तमामु सुठी ॻाल्हि साईं। हा, अञा बि सूफ़ीअ खे केतिरनि ॿियनि ख़तरनि जो ॿी अणॾिठे ख़ालिक खे कीअं सम्झिजे। हा, ख़ालिक ॾिसण में कोन थो अचे, जी जी, या चइजे महबूब जो सूफ़ी जो आहे सो ॾिसण में कोन थो अचे, अणॾिठे ते एतबार कीअं कजे, इहो सूफ़ी जे ख़तरो आहे त अणॾिठे में हू कंहिं ग़लति ॻाल्हि खे पंहिंजो सम्झे। हा, हू भटकी सघे थो, शैतान हुनखे भटकाए सघे थो। यानी जेको सची हुनजो महबूब आहे, सची हुनजे मुंडल आहे, तंहिंखां थिड़ी वञे थो ऐं ग़लति रस्ते ते हले थो। तंहिं करे सूफ़ी खे इहो जेको आहे ख़ालिक खे, अणॾिठे ख़ालिक खे कीअं सम्झिजे, अणॾिठे ख़ालिक खे कीअं सम्झिजे, अणॾिठे खे सच कीअं सम्झिजे। सूफ़ी जा जेके मसइला आहिनि, सूफ़ी जा जेके चैलेंज आहिनि, उहे इहे आहिनि त अणॾिठी ॻाल्हि खे कीअं सम्झिजे, जेको ॾिसी कोन थो सघिजे ऐं उनखे सभु पावर उनखे ॾिजे थो, सभु ऑल पावरफुल आहे, पर ॾिसण में कोन थो अचे, पर उनखे हवासनि सां नथो सम्झी सघिजे। उहो कहिड़ी ॻाल्हि आहे जा सूफ़ी वटि हुजे आहे जंहिंसां अणॾिठी ॻाल्हि खे, अणॿुधी ॻाल्हि खे बि सम्झी सघे ऐं उनजो असुलु बुनियादु सम्झी सघे इहा छा आहे ऐं असां मुंहिंजो हुन सां लॻापो कहिड़ो आहे। इहा जेका आहे सूफ़ी खे ख़तरो इन ॻाल्हि जो आहे त अणॾिठी ॻाल्हि खे हुनजे लॻां ग़लति ॻाल्हियुनि खे मञण नथा थिए, माना ग़लति ॻाल्हि खे ठॻ जे हवाले पइजी वञे, ठॻी न थिए, तंहिं करे ठॻी सूफ़ी ते हमलो करे थी ऐं ठॻी खां परे सच खे ॾिसणो आहे ऐं हुनखे कूड़ जा जेके वेब ठहियल आहिनि, कूड़ जा जेके नक्शा ठहियल आहिनि, उहे हुनखे भुलाइनि था, उन्हनि मां सूफ़ी खे पार थियणो आहे। वाह, तमामु सुठी ॻाल्हि कयो। शाह लतीफ़ असांखे ख़बरदार थो करे, ॾिसण ॾिसी जे हम खे हक़ चवी, ही जेके माण्हू आहिनि न, इहे हक़ जो परतो आहिनि, इन में सभु कुझु आहे। लोक कल्याण लाइ जतन कर, ॾिसण ॾिसी जे हम खे हक़ चवी, शारिक शक मने अंधा इन हीअ ॻाल्हि में। हिन दुनिया में जीअणो आहे, दुनिया जी ख़िदमत करणी आहे, दुनिया खे बहितर करिणो आहे, मेक किंगडम ऑफ गॉड। असांजो जेको मक़सदु आहे उहो हिन दुनिया खे जन्नत जी सूरत में आणणु आहे ऐं हिन माण्हूअ खे जेको इंसानु आहे, इन जा दर्द, इन जी बुख, इन जी बेरोज़गारी, इन खे ख़तमु करणी अलाह जी ख़िदमत आहे। जॾहिं सूफ़ी पंहिंजे फ़िक्र खे अवामी ख़िदमत में आणे थो, तॾहिं उहो सूफ़ी थिए थो। तमामु सुठी ॻाल्हि कई तव्हां। न, सूफ़ी अॻियां ॿियो बि आहे, ॿियो बि जेको सूफ़ी ख़तरो इहो आहे त फ़लसफ़े में ॿ ॻाल्हियूं आहिनि।
हिकिड़ी ॿ फ़लसफ़े जा नमूना आहिनि, हिकिड़ो द्वैत, ॿ द्वैत, हिकिड़ो आहे हमयूस, ॿियो हमयज़ूस। उहा ॻाल्हि आहे त ॿ ॻाल्हियूं चयूं वञनि थियूं त क़ाइमु आहिनि, हीअ काइनात ऐं रूह या ख़ुदा, इहे ॿ ॻाल्हियूं आहिनि जेके ॿ ख़बर न आहे कॾहिं शुरू थियनि केसि ताईं हलंदियूं। इहे नित्य आहिनि। गीता जेको श्लोक आहे त इहे प्रकृति ऐं परमात्मा ॿई हिकु आहे, हिकु ई ॻाल्हि आहे, हे ॿई जुदा आहिनि, ॿई नित्य आहिनि, ॿई अलाए कॾहिं चालू शुरू थिया, उन ख़बर न आहे कॾहिं खां शुरू थिया केसि ताईं हलंदा। इहे ॿ ॻाल्हियूं हमेशह क़ाइमु दाइम आहिनि, क़ाइमु दाइम आहिनि, ख़ुदा ऐं दुनिया क़ाइमु काइनात क़ाइमु दाइम आहे, ॿई क़ाइमु दाइम आहिनि। हाणे वरी हुन जॻह ॿियो सुवालु अचे थो त न हीउ सभु ख़ुदा जो ज़हूर आहे ऐं ख़ुदा जो उसूल आहे ऐं हीअ हिकिड़े खां ॿी का ॻाल्हि कान्हे। उन हिकिड़ी ॻाल्हि आहे ट्रू, ॿी ॻाल्हि आहे नॉट ट्रू। हा हा, हम ओस्त द्वैत ऐं अद्वैत। अच्छा, ट्रू ऐं नॉट ट्रू, छा ॿ ॻाल्हियूं क़ाइमु दाइम आहिनि या हिकिड़ी आहे? इहो जेको सूफ़ी जॻह सुवालु अचे थो तंहिंमें सूफ़ी उन में डिवाइडेड थी वञनि था, केरु सही आहे ॻाल्हि आहे। लेकिन हिंदू फ़लसफ़े में शंकराचार्य अद्वैत फ़लसफ़े जो माण्हू आहे, रामानुजाचार्य ऐं ॿिया जेके आहिनि सो चवनि था द्वैत त ॿिनि फ़लसफ़नि ते आहिनि। हाणे इन में छा, मूंखां जर्मनी में प्रोफेसर पुछियो इहो सुवालु त इहो शंकराचार्य जेको चए थो त हिकिड़ो ई आहे, ॿ न आहिनि, हिकिड़ी शइ आहे। इहा कीअं हिकिड़ी आहे? हीअ जेका काइनात हमेशह क़ाइमु आहे, ख़ुदि धर्म चए थो काइनात क़ाइमु दाइम आहे, कॾहिं शुरू थी तंहिंजी बि ख़बर न आहे, कॾहिं ठही कीअं ठही सभु ख़बर न आहे। हाणे उनखे कीअं चऊं त इहा न आहे, ग़ैर मौजूदु आहे, कीअं चऊं इहो ख़ुदा जो ज़हूर आहे, पर इहो ख़ुदा जो इंसान जी माया आहे। फ़लसफ़ो आहे जंहिंमें माया चई वञे थो त सच इहो कूड़ आहे, इहो ग़ैर मौजूदु आहे। काइनात खे ग़ैर मौजूदु कीअं सम्झूं, कीअं चऊं त इहो जो मुंहिंजे अॻियां मुंहिंजो दोस्त बीठो आहे नालो तव्हांजो, त इहो मुंहिंजो दोस्त नागपाल साहिबु कोन्हे, कीअं मञा त न आहे, मुंहिंजे अॻियां वेठो आहे, अलाए कीअं हिन सॼी काइनात खे कीअं सम्झूं त इहा माया आहे, नॉन एग्ज़िस्टेंस आहे। इहो हिकिड़ो फ़लसफ़े जो हिकिड़ो अंदाज़ु आहे जंहिं मां सूफ़ी खे निकिरणो आहे ॿाहिरि। सूफ़ी खे ॿ मञी, पोइ हिकिड़ो मञी, उन ॿाहिरि हिकिड़े ॾांहुं उनखे सफ़रु करिणो आहे। इहो जेको सूफ़ी जो सफ़रु आहे तमामु ॾुखियो आहे। छा अकुल इल्मु उन ते बीह थो रहे, अकुल बीह थो रहे, सम्झ बीह थी रहे। हाणे छा आहे सम्झ कोन्हे, उते माण्हू सम्झे थो त आऊं बराबरि मूंखे का ख़बर न आहे, आऊं अणॼाण आहियां, मूंखे मदद जी ज़रूरत आहे, हर दौर मदद जी ज़रूरत आहे। अर्ज़ु आहे त स्वामी परमानंद चुघ, ही शिकारपुर जो असांजो क्लासिकल शाइर आहे, उहो थो चए परमानंद पाण आहीं सिफ़त नथो सुञाणी, तत तो मसी वेद में वाणी छॾ ख़्यालनि संदो खुटको। तत तो मसी उहो तूं ई आहीं। जॾहिं माण्हू ही पंहिंजे अंदरि रियलाइज़ करे थो त पोइ चए थो अहम ब्रह्म अस्मी, त याने पोइ जेको चए थो बायज़ीद बस्तामी चए थो सुबहानी मां आज़म शानी, मंसूर थो चए अनल हक़, सचल असां वटि चए थो त नूरी नारी न आहियां रब जबार। त ही इन मां असांखे ही सहणो आहे, सम्झणो आहे। तमामु सुठी ॻाल्हि, तमामु सुठा ख़तरा साईं असांखे वाक़ुफ़ु कया। हींअर असांजे वक़्त जी लिमिटेशन आहे त ही प्रोग्राम हिते पूरो थो थिए। वरी ईंदड़ हफ़्ते गॾु आहियूं। हक़ मौजूद, सदा मौजूद।